अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम कराची डायरी में भलीकार मां आवां जो मेज़बान शबीर लाशारी। नाज़रीन, सिंध इंडिजीनियस राइट्स अलायंस तरफ़ां बहरिया टाउन के नाइंसाफ़ियन ख़िलाफ़ काठोड़ के हादीबश गब्बोल ॻोठ में आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई वई। इन आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में सिंध ऐं बलोचिस्तान से ताल्लुक़ रखंदड़ कॉम्पर्स पार्टियन के अॻवाननि, उनखां अलावा ॿियनि सियासी समाजी धुरियनि ऐं सिविल सोसाइटी, सहाफ़ियनि, लेखकनि, अदीबनि, शाइरनि ऐं मुतासिरनि वॾे अंग में शिरकत कई है। अचो त हिन आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में शरीक मुख़्तलिफ़ पार्टियन जा जेके अॻवान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। नाज़रीन, असां गॾु हिन वक़्तु मुस्लिम लीग नवाज़ जो सूबाई सदर साईं शाह मोहम्मद शाह साहब मौजूद आहे। अचो त उन सां ॻाल्हायूं था। मुझी गाल साफ़ है, या तव्हां मूं अॼु अॼु अपील करी हुई, या तव्हांखे प्रो एस्टेब्लिशमेंट थियणो पवंदो या एंटी एस्टेब्लिशमेंट थियणो पवंदो। प्लेटफॉर्म ते गॾिजणो पवंदो। मां सिंध जी ज़मीन जो मुहाफ़िज़ थिया। मां तारीख़ी ॻाल्हि कई, तव्हांजी सिंध टीवी तॾहिं करे थो कयां। तारीख़ी जॾहिं मिर्ज़ा शाह बेग अरगुन मां चई बि वियो आहे, जॾहिं सिंध ते हमिलो कयो, जॾहिं समन जो दौर हुकूमत जो ख़ात्मो थियो, असां जा गदार निकिता, असां सिंधियुनि मां गदार निकिता। पोइ तखलस वठी, जागीरूं वठी, को मलक साहब थी वियो, को अरबाब साहब थी वियो, को जेको कोहिस्तान खां वठी जेको सो अकरे ते जागीरदार थियो, को सॼो बदी जो मालिक थियो। असीं पाण आहियूं न, सिंध खे कोई नुक़सानु कोन पवंदो जेसीं ताईं पंहिंजनि मां को गद्दारी न कंदो। इंडिजिनस अलायंस जे तरफ़ां ये कॉन्फ्रेंस हटाई वई आहे, असीं उन में शरीक थी रहिया आहियूं। असीं जेको बहरिया टाउन में जेका पखेड़ थी आहे, बहरिया टाउन खे लिमिटेड न पखेड़ जेका थी, असीं सम्झूं था मुकमिल तौर ते हिन में सिंध हुकूमत शामिल आहे। सिंध हुकूमत उन्हनि जी मददगार आहे, जंहिंजे करे पखेड़ करे रहिया आहिनि, पुलिस सां मारे रहिया आहिनि माण्हुनि खे। इन पखेड़ खे रोकणु घुरिजे ऐं पंहिंजे हदुनि जे अंदरि पहिरियां खे पंहिंजो कमु करणु घुरिजे। 6 तारीख़ ते जेको धरणो आहे ऐलानियल, उन हवाले सां कहिड़ी तयारी आहे, छा पियो थिए, छा थींदो, किथे थींदो? 6 तारीख़ ते इंशाल्लाह बहरिया टाउन जे गेट ते इंशाल्लाह ताला रोड ते इहो सॼो धरणो थींदो। ही तमाम पहिरीं विख तौर इंडिजीनस मूवमेंट जे तरफ़ां इहो जेको APC जो अमल कयो वियो आहे, इंतहाई शानदार कयो वियो आहे। असां इन्हनि खे मुबारकबाद ॾियूं था ऐं उमेद इहा कयूं था त इहो पीड़ जे पत्थर तौर सिंध जे बका ऐं सिंध दुश्मन रिथाउनि जे ख़िलाफ़ मज़ामत जे अलामत तौर यादि रखियो वेंदो। छो बाउंड्री अचे, बाउंड्री छो अचे? हू त तव्हांजूं सॼी सोनवरनी ज़मीनी सॼी सिंध गिड़काइण चाहिनि था। जे बाउंड्री अचे त उनजूं हदूं महदूद थी वेंदियूं न। नाज़रीन, असां गॾु हिन वक़्तु अवामी तहरीक जा मरकज़ी अॻवान अब्दुल कादिर रांटो साहब मौजूद आहिनि। अचो उन सां ॻाल्हायूं था। रांटो साहब, कीअं था ॾिसो ही बहरिया टाउन जो जेको मनसूबो आहे, असुल में ही मनसूबो कीअं था ॾिसो? हिते तव्हां पहुता आहियो, सिंधी जेके क़दीम वसंदियूं आहिनि उहो ड्राहण जो जेको ही मनसूबो आहे, उन ते सिंधी क़ौम यकमुश्त नज़र अचे पई तव्हांखे? असांजे क़ाइद मोहतरम रसूल अली साहब 30-40 सालनि खां चवंदो पियो अचे त बाबा 3 वॾा ख़तरा आहिनि सिंधी माण्हुनि जे वजूद जे लाइ। हिकिड़ो तइलीम जी तबाही, ॿियो अक़लियत में तब्दील थियणु, असांखे माण्हुनि जे ॿोॾ में हाणे अक़लियत में तब्दील कयो वेंदो। हे मनसूबो सभु उन ॻाल्हि जी कड़ी आहिनि। बहरिया सिटी, DHA सिटी, ज़ुल्फ़कार आबाद, इहे सभु उन जी कड़ियूं आहिनि। टियों आहे पाणीअ जी खोट। पाणी सुकाए छॾियो, ज़मीनूं सुकाए छॾियो, माण्हू विकिणण ते मजबूर थींदा। ही मलीर सॼे में केला हूंदा हुआ, मलीर सॼे में सब्जियूं हूंदियूं हुयूं, रेतियूं खणाए नयनि मां रेतियूं खणाए पाणी खूहनि जा ख़तमु करे छॾियूं। नतीजे में माण्हू ज़मीनूं विकिणण ते मजबूर थिया। ईअं सॼी सिंध खे सुकाए हे ज़मीनूं विकिणण ते मजबूर कंदा ऐं सिंध खे हिकिड़ो नओं इसराइल पियो ठाहियो वञे। इन लाइ करोड़े माण्हुनि खे मुतहर करिणो पवंदो, जाॻाइणो पवंदो। असां समूरनि पॉलिटिकल पार्टियुनि ते इहो फर्ज़ आहे त असीं ॻोठनि घरनि में फैलिजी वञूं, माण्हुनि खे पंहिंजे वजूद जे ख़तरे खां आगाह करियूं। हिन वेहक जो मक़सद ई इहो आहे त असां उजागर कयूं त असांजे ज़मीन ते कब्ज़ो ऐं विलार आहे। ही तरक़ियाती मनसूबा न आहिनि मक़ामी माण्हुनि लाइ। का लो कास्ट हाउसिंग स्कीम न, थोरनि पैसनि वारो को रहाइशी मनसूबो धरती ॾियण लाइ न आहे। ऐं असांजे कींझर ते कब्ज़ो आहे, पाणी ते हाले जी डंड ते कब्ज़ो आहे, त उहे तव्हां DHA ऐं बहरिया टाउन ऐं हाउसिंग स्कीम मक़ामी माण्हू पीअण जे पाणी ऐं ज़रा जे पाणी खां महरूम, मक़ामी माण्हू पंहिंजे ॻोठ ऐं कब्रिस्तान खां महरूम। जे इहा तरक़ी आहे त अहिड़ी तरक़ी ते लानत आहे, धरती धणियुनि जी तरक़ी न आहे। ही जंगी जुर्म आहे
नाज़रीन असां गॾु हिन वक़्तु नेशनल पार्टी सिंध जो सदर कामिड़ ताज मरी साहब मौजूदु आहे, अचो त हुन सां ॻाल्हायूं था। कामिड़ कीअं था ॾिसो हीउ जेको मनसूबो आहे बहरिया टाउन मनसूबो, सिंध जी जेके क़दीम वसंदियूं आहिनि उन्हनि खे मिसमार कयो पियो वञे, अॼु सॼी सिंध गॾु आहे हिन ते, हिन आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जो को खड़तेल निकिरंदो या न निकिरंदो, छा चवंदो? साज़िश जेका आहे सा साज़िश इहा आहे त सिंध ऐं बलूचिस्तान जे जेका सामूंडी पट्टी आहे उन ते कब्ज़ो कजे। जो इंटरनेशनली बि मुस्तक़बिल में जेका ज़रूरत आहे उहा इहा आहे त इन सामूंडी पट्टीअ जे ज़रिए ई सॼी जेका आहे अॻिते जूं जंगूं बि चई सघो था, अॻिते जी जेका आहे सा इक़्तिसादी जेका आहे सा सॼी राहदारी बि आहे उहा सॼी हुन जे ज़रिए आहे त हू उन हीअ ते सॼे ते कंट्रोल करण था। DH ही जेका आहे सा ऐं जेको बहरिया सिटी आहे उनजो हिसो आहे। ऐं ॿियो जेको मसइलो हिन में सभिनी खां वॾो मसइलो आहे उहो मसइलो आहे त उनजे नतीजे में हिते जा जेके इंडिजिनस माण्हू आहिनि, हिते जे असुल का ॻोठ आहिनि, उन्हनि खे तबाह कयो पियो वञे। हितां जे जेका आहे सा जेके कब्रिस्तान आहिनि, हितां जा तारीख़ी माग आहिनि, उन्हनि सभिनी खे मिसारियो पियो वञे। हिकिड़े तौर ते इन सां गॾु असांजे जेका आहे सा कल्चर खे, असांजी जेका आहे सा सॼे कल्चरल जेको सिस्टम आहे उन खे बि डावाडोल कयो थो वञे। ऐं उन जे पुठियां बि हू जेका मूं चयो त पहिरीं जेका साज़िश आहे उहो आहे कंहिंखां बि धरती खसणु सभ खां वॾो जुर्म आहे। उहा धरती पहिरियों बरतानिया खसी माण्हुनि खां, इवन चीन बि खसे थो, रशिया बि खसे हो, उहे सभु उन दौर जा साम्राज्य हुया। त हिन दौर में शहरी जेका आहे सा उहा पंहिंजी सियासत उनखे माशियात खे नज़र में रखी जेके ॻोठनि ते कब्ज़ा करे, जबलनि ते वॾा विलास ठाहे, अयाशी खाना ठाहे ऐं माण्हुनि खे जेको आहे सो माना उनजी कुत ख़ल्क़ सम्झी जीअं पथरनि खे फिटी कबो आहे ईअं खणी उनजी ॿारनि बचनि खे टुकर टुकर करे फिटी कनि जीअं फ़लस्तीन में थो थिए। इन क़िस्म जी हरकत आहे। पर मां तव्हांखे ईमानदारी सां ॿुधायां थो, मां 2 किताब रेफर कया आहिनि, आर्ट ऑफ वार ऐं हीउ जेको चाणक्य जो किताब, उहो बि किताब वार ते आहे। मां ईमानदारीअ सां बिना जज़्बाती थियण जे हिन मनसूबे खे जीअं स्टडी कयो आहे त हीउ मनसूबो नाकाम वेंदो, हीउ मनसूबो कामयाबु थी नथो सघे, बिल्कुलु नाकाम आहे। छाकाणि जो हिन जी चौधारी जेका आबादी आहे उहा आबादी हिन माण्हुनि खे जहिड़े नमूने सां अदम तहफ़ुज़ जो अहसासु ॾिए। हीअ माण्हू असीं हिननि माण्हुनि जे लाइ इमेज ॾाढो ख़राबु आहे, छो त हीअ ॾाढे धाड़ेल आहिनि, हीअ कातिल आहिनि, ॿिया आहिनि। हाणे हो हिकिड़ा जेके आहिनि से उहे दवा बि जेको आहे हुन में रेफ्रिजरेटर में रहनि बि रेफ्रिजरेटर में था, हू पथरनि सां कीअं बि ॾिसी सघंदा। मां सम्झां थो त ही दे आर लाइक एग्स, ही अंडनि वांगुरु आहिनि, ही पथरनि जहिड़ा आहिनि, पत्थर ऐं अंडे जो कहिड़ो मुक़ाबिलो। बहरिया टाउन जो मनसूबो गैर क़ानूनी आहे, जंहिंजे ख़िलाफ़ु असां 5-7 सालनि खां वठी मुसलसल मैदान में आहियूं। हाणे सिंध जे बचे खे हर हिकु माण्हू खे ख़बर पई आहे त हीउ मनसूबो जेको आहे सो मुल्क जा जेके क़ाइदा क़ानून आहिनि, हथा की सुप्रीम कोर्ट जा जेके फ़ैसिला आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु हीअ हिकिड़ी वॾी मुनज़म वालार आहे, जंहिंजे ख़िलाफ़ु सॼी संद सरापा एहतजाज आहे। जेसि ताईं अॼोके गॾु थियण जे माण्हू जो सुवालु आहे त यार जॾहिं बि सिंध में ॾुखियो वक़्तु आयो आहे, सिंध जे माण्हुनि जे ज़मीननि ते दंगनि ते नंगनि ते हमला थिया आहिनि, त सिंध जे माण्हुनि यकजहती ऐं ॿधी जो मुज़ाहिरो कयो आहे। हू पंहिंजो हक़ वठण जे लाइ करे ऐं पंहिंजी ज़मीन जे तहफ़ुज़ जे लाइ करे, पंहिंजे माण्हुनि जे तहफ़ुज़ लाइ करे मैदान ते आया आहिनि। नाज़रीन असां गॾु हिन वक़्तु इंडिजीनियस राइट्स अलायंस जो अॻवान गुलशन कलमती साहब मौजूदु आहे, अचो तुम सां ॻाल्हायूं था। कलमती साहब, तव्हांजूं यकीनन हीअ महिनतूं अॼु आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस सां सभिनी खे गॾु कोठायो अथव, छा चवंदव, को नतीजो छा पियो निकिरे? हीउ निकितो आहे त सॼी सिंध सां गॾु आहे हिन एहतजाज जो। इन खां अॻु 7 सालनि ताईं एतिरा माण्हू अवां न ॾिठा हूंदा, हेतिरियूं सियासी पार्टियूं मुतरक न थियूं हूंदियूं। हिन जदोजहद जो नतीजो आहे इहो खड़तेल निकितो त अॼु हीअ सॼी तव्हां ॾिसो असांजे तसवर खां, असांजे तवक़ो खां वधीक जेके सियासी पार्टियूं हिते पहुची वियूं आहिनि ऐं तमामु पार्टियुनि जा सरबराह ते मौजूदु आहिनि। ऐं मूंखे यकीन आहे त को न को लाइ अमल तयारु थींदो। ऐं सिंध एक्शन कमेटी पहिरीं खां ऐलान करे चुकी आहे। ऐं सिंध इंडिजिनस राइट अलायंस गुज़िरियल 7 सालनि खां जदोजहद में आहे। ऐं असां सम्झूं था त ॿई जेके धुरियूं आहिनि इहे अॻिते हली करे गॾिजी जदोजहद कंदियूं। नाज़रीन असां गॾु हिन वक़्तु AGP जो मरकज़ी अॻवान डॉक्टर असलम परवेज़ उमरानी साहब मौजूदु आहे, अचो तुम सां ॻाल्हायूं। जेको सिंध सां हींअर ज़ुल्म पियो थिए ऐं जहिड़े तरीक़े सां बहरिया में सिंध जे क़दीम ॻोठनि ते ऑपरेशन थिया आहिनि, उहे बि रमज़ान जे महीने में, उन फ़लस्तीन जी अक्सा मस्जिद जे मंज़रनि खे दोहिरायो आहे।
ऐं उन क़िस्म जो तशद्दुद जेको आहे सो सिंध जे हिन इलाइक़नि में थिए पियो ऐं उन जे ख़िलाफ़ु जेका ॻोठाणनि भरपूर जदोजहद कई ऐं जेके ही ज़ुल्म सठो पर उते डिॼी न वेठा उन जी मोट में हाणे सॼी सिंध गॾिजणु शुरू थी आहे ऐं सिंध जूं समूरियूं पार्टियूं ऐं समूरा इतिहाद इन में अचणु शुरू थिया आहिनि। इहा ख़ुशि आईंद ॻाल्हि आहे। फ़क़ति बहरिया टाउन मसइलो न आहे, हीअ हिननि जी सॼी सिंध ते हिकिड़े क़ाबिज़ थियण जी वॾी प्लानिंग आहे जंहिंमें बहरिया टाउन हिननि जो मेन हथड़ आहे। ठीकु आहे न, मेन हथड़ असांजी फ़क़ति बहरिया टाउन ते कब्ज़ो कोन्हे, पर तव्हां ॾिसो काछो थर लाड़ उतर हेॾा ज़ुल्फ़कार आबाद होॾां कवैलोई जी जेका आहिनि थर मंझि करूंजर जबल हेॾां ॿिया इहे सॼियूं जेके मनसूबा बंदियूं आहिनि हेॾां वरी कराची और सिंध जो राग इहे जेके हिननि जूं साज़िशूं आहिनि इन्हनि में जेके आउं सौ सुधो नाला खणंदीसि ऐं चवंदीसि त इन्हनि गेंगुनि मां जेसी असांजी जान न छुटी आहे तेसी असां सुख जो सिंधी माण्हू सां, छाकाणि त असांजा सिंधी माण्हुनि खे अबोझ ऐं ग़रीब मिसकिन सम्झी हू सम्झनि था त ही टके ते विकाणल आहिनि। उन्हनि खे 5 रुपया ॾींदासीं, वोट वठंदासीं, बसि असीं साॻी 30 मार खान थियो असेंबली में वेठा हुआसीं। नाज़रीन असां गॾु हिन वक़्तु नाले वारो वकील काज़म हुसैन मैसर मौजूदु आहे। अचो तुम सां ॻाल्हायूं था। काज़म साहब, तव्हां बहरिया टाउन जे ख़िलाफ़ का पिटीशन भी दाख़िल कराई, वो केस किथे पहुतो, कहिड़े हवाले सां तव्हां कराई? जी, ये बहरिया के खिलाफ़ या पहिरीं पिटीशन न, इन खां पहिरीं बि असां कराए चुका हुआसीं, पर हुन ते नोटिस न थियो। हीअ जेका आहे नूर मोहम्मद गबोल ॻोठ खे 3 ॾींहंनि खां कब्ज़ो हुयो बहरिया टाउन जो ऐं सिंध पुलिस जो, उनजे ख़िलाफ़ असां 29 तारीख़ ते पिटीशन फाइल कईसीं 2996 2021। उन में मोज़िज़ अदालत उनखे रोकियो हुयो त बाबा ॻोठ तव्हां न ड्रायो। उनजी हाणे 25 तारीख़ डेट लॻल आहे हिन महीने जे। उन खां पोइ टेम्पररी रिलीफ मिलियो आहे असांखे, पिटीशन अञा पेंडिंग आहे असांजी। जी, कीअं था ॾिसो ही जेका वालार आहे कानूनी तौर तां उनखे कीअं था ॾिसो? ऐं इनखे कानूनी ऐं आइनी तरह गैर आइनी ऐं गैर कानूनी सम्झां थो, छो त मोज़िज़ अदालत सुप्रीम कानून जो हिकिड़ो नंढिड़ो शागिर्दु आहियां। उनजो आर्डर मुंहिंजे अखियुनि ते, पर कंहिं बि आर्डर मां असां मुतमइन न हूंदा आहियूं त असां उनखे चैलेंज कंदा आहियूं। सुप्रीम कोर्ट जो इहो दायरे अख़्तियार ई न हो त कंहिंजी ज़मीन जो राइट डिक्लेयर करे त भाई ज़मीन कंहिंजी ए जी आहे या बी जी आहे। इहो सिविल कोर्ट जो अख़्तियार हुयो। सुप्रीम कोर्ट खां ॿियो को फोरम ई न आहे त असां किथे चैलेंज कयूं उनखे। ऐं उन में 2 धुरियूं हुयूं, हिकिड़ी सिंध गवर्नमेंट, ॿी बहरिया टाउन, टियों हुयो ॻोठाणा मुतासिरीन ॻोठाणा। उन्हनि खां त कंहिं पुछो ई न त बाबा हीअ ज़मीन तव्हांजी आहे या न आहे। उहे 2 चोर मिली बहरिया टाउन ऐं सिंध गवर्नमेंट उन्हनि पाण में डिसाइड कयो त हीअ ज़मीन असां हिनखे बहरिया खे ॾियणु था चाहियूं। असुल मुतासिरीन खां पुछो ई न वियो आहे, जेके सदियूं पुराणा ॻोठाणा हिते वेठा आहिनि जंहिंजो हक़ आहे ज़मीन ते। तव्हां ॿुधायो बहरिया टाउन वारा तव्हांखे कीअं पिया तंग कनि? हू त चवनि था त असां ज़मीनूं ख़रीद कंदा आहियूं, पाण माण्हू असांखे ज़मीनूं ॾींदा आहिनि, छा चवंदव? असां इहे चवणु चाहियूं था त जेकी बहरिया टाउन 2 किलोमीटर ताईं जेको शुरू में आयो उते त माण्हुनि खे थोरो घणो पैसा ॾिनाई। हीअ असांजा जेकी ज़मीन हुआ, असांजा आबादी हुआ, असांखे ज़बरदस्ती उन में मां बि हिकिड़ो आहियां, मूंखे बि राव अनवार दौर में असांखे जेको सो आहे न ऑफिस में घुराए करे हा असांखे अगवा कयो वियो। बिल्कुलु पोइ असांखे जेको आहे ज़बरदस्ती असांजा हथ पेर असांजा ॿधी करे 12 हा चए ज़मीन लिखी ॾियो। हा, ये ज़मीन न लिखी ॾींदा ही सॼो न त पोइ जेको सो आहे अवां के मारे ख़तमु करे छॾींदासीं। हेतिरो ताईं असांखे चई अवां कलमो पढ़ियो, हाणे अवां जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे। जेको हिन ज़ुल्म ज़्यादतियूं जेके हिन FIR दहशतगर्दी जा असांजा माण्हू बंदि कयईं। मुंहिंजो सौटु कंडा ख़ान गबोल खे 15 ॾींहं गुलशन अदीद थाणे में तशदद कंदा रहिया और उन खां बाद में मुंहिंजो सौटनि ते मुंहिंजे मथां FIR दहशतगर्दी जा जुमा मोरियो गबोल ॻोठ ते जेके FIR थिया आहिनि और जेके माण्हू उते बंदि थिया आहिनि और ज़ुल्म ज़्यादती पूरे इलाइक़े खे ख़बर आहे त असां सां कहिड़ो ज़ुल्म थियो। छा मुतालबो आहे तव्हांजो? हाणे सॼी सिंध तव्हां सां अॼु गॾु बीठी आहे। असांजो मुतालबो इहो आहे त असांजो ज़मीन हुनखे 16,800 एकड़ मिलिया आहिनि।
वो ज़मीन भले इनके मापे गवर्नमेंट पंहिंजे हिसाब सां ॾे, बक़ाया जेको असांजा ज़मीननि जे ते ज़बरदस्ती इन कब्ज़ो कयो, असांजा 60 घर ढायईं, ॻोठ खे लेवल कयईं, माण्हू बंदि करे दहशतगर्दी या FIR कटाए असांजे ॻोठ सां बिल्कुलु टच, और ॻोठ जे अंदरि ढाहे घर 60 ढाहे घर, उन खां बाद में असांजे ॻोठ ते माण्हू सभु बंदि करे दहशतगर्दी जा केस लॻाए पोइ राव अनवर पाण जिंद अची उते दीवाल हणायो। नोटिस वठी पोइ माण्हुनि खे लठियूं हणायईं, पोइ माण्हुनि ते फायर बि थिया आहिनि। बिलावल भुट्टो नोटिस खां पोइ फायरिंग थिया आहिनि, पहिरें फायरिंग माण्हुनि ते कोन थिया आहिनि। बिलावल भुट्टो जो नोटिस वठे त हिनखे 16,800 एकड़ ते झले, नोटिसनि सां कमु नथो थिए। हू गवर्नमेंट में वेठो आहे, नोटिस असां जहिड़ा अवां जहिड़ा वठनि, हुननि जे कम में हथु आहे, हू हथ उन्हनि जे कम में आहे, हू कमु नथा कनि, नोटिस वठी असांखे ख़ामोश कराइनि था माण्हुनि खे। असांजा जेके सर्वे ज़मीन अंदरि जेके अंदरि आया आहिनि उनजो त हिसाब किताब करे पहिरियों सिंध गवर्नमेंट 84-85 एकड़ असांजा आहिनि, कंडे जा 30-40 एकड़ आहिनि, अलीदाद वारनि जा 55 एकड़ आहिनि। उन्हनि सर्वी ज़मीन सभु ॾेई छॾिया उन सिंध गवर्नमेंट उनखे, सुप्रीम कोर्ट उनखे। त असांजा त सभु ज़मीन में अंदरि आहिनि, असांखे त हिकिड़ो रुपयो बि कोन ॾिनो हिन। तव्हांखे मुआवज़ो बि न मिलियो? न सही, मुआवज़ो चाहे असांजा घर उनजे दीवार जे विचो विच करे छॾियईं, विचो विच अधो अधु करे छॾियईं ॻोठ। उस्मान हलाए रखियो ॻोठ, विच मां अधो अधु करे छॾियईं। मुआवज़ो जे बदिलो असांखे जेल मिलियो आहे। मुंहिंजे मथां 3 FIR दहशतगर्दीअ जा, हाजी मुराद जे मथां 4 FIR 15 ॾींहं जेल में हो। 8-10 माण्हू सम्झे असांजा जेलनि में सम्झे। कहिड़ो मुतालबो? मुतालबो असां बसि हाणे इहे क़ौम परस्तनि में असां ॾिसूं था, इहे असांखां को शइ सम्झे वठी ॾियनि, बाक़ी सिंध गवर्नमेंट में असां में कोन्हे। जेके इन एहतजाज में शरीक आहिनि, जेके इन एहतजाज में अॻुवाणी कनि पिया रियल नमूने सां, उन्हनि ते इंतकामी कार्रवायूं शुरू थी वियूं आहिनि। इंतकामी कार्रवायूं जो सिलसिलो शुरू थियो आहे। अगरि हिते वालार जो सिलसिलो रुकियो, हीउ बैरिया टाउन जो पुराणो स्टाइल आहे त जिते जेको माण्हू रजिस्ट करे थो उनखे जेको आहे FIRनि में जकड़े, उनखे गिरफ़्तार करे, उनखे अगवा करे, उनजी आवाज़ खे ख़ामोश कयो वेंदो आहे। त हिते अगरि वालार जो सिलसिलो रुकियो आहे, लेकिन वालार जे सिलसिले रुकण सां गॾोगॾु इंतकामी कार्रवाइयों जो सिलसिलो वरी शुरू थियो है। सिर्फ ये नहीं कि ज़मीन का मसला आ जाता है, इसमें एनवायरनमेंट भी इशू है, दूसरे रिसोर्सेज जैसे पानी है, पानी की किल्लत होती जा रही है और आइंदा आने वाले वक्तों में और मज़ीद इसकी शिद्दत जो है वो बढ़ेगी। तो इसलिए बहुत ज़रूरी है कि अवाम जो है इस पूरी ताकत से खड़े हों, ताकि जो है वो जो हुक्मरान है ये जो कुछ कर रही है बग़ैर सोचे समझे, बग़ैर इनकी प्लानिंग के, तो एटलीस्ट वो उनको बावर करा सके कि जो कुछ कर रही है वो किस तरह से नुकसानदेह हो सकता है सारी चीज़ों पे। तो बुनियादी तौर पे ये सब यहाँ यही जमा है कि आइंदा का लाहे अमल हम पेश करें कि हम क्या करेंगे और हुकूमत को किस तरीके से हम बावर करा सकते हैं कि अवाम जब तक किसी मंसूबे में शामिल नहीं होगी, मंसूबा कभी कामयाब नहीं होगा। आमतौर पर बात जब देखते हैं, इनसे बात करते हैं, कहते हैं यार ज़मीनें खाली पड़ी हैं। ये समझ ही नहीं पाते कि ज़मीनें खाली पड़ी हुई नहीं है भाई, ये इनकी मईशत का हिस्सा है। यहाँ गाय, यहाँ पर बकरियाँ चरती हैं, ये इनकी मीशत है, इनकी ताकत है, यही उनका रोज़गार है। तो अगर यहाँ पर आप बिल्डिंगें बना देंगे, यहाँ आप कब्ज़ा कर लेंगे, तो उसके बाद तो फिर उनका रोज़गार ख़त्म हो जाएगा। तो इसलिए इसको इस तरीके से ना देखें। ये ज़मीन खाली ज़मीन नहीं है कि आप देख रहे हैं कि घास उगी हुई है, झाड़ियाँ हैं, खाली है, ऐसा नहीं है। ये इस मीशत का हिस्सा है सिंध के गरीब लोगों की, सिंध के जो यहाँ के जो इससे पालते हैं, जो भेड़ बकरियां, ये वो सारे, ये उसका हिस्सा है। तो ये उनके लिए ज़रूरत है इस ज़मीन की। आप तो सरमायादार हैं, आप तो ज़मीनों के व्यापारी हैं, लेकिन यहाँ पे बसने वाले लोग वो व्यापारी नहीं हैं अपने ज़मीनों के। वो 72 साल से बसने वाले लोग नहीं हैं, वो सदियों से यहाँ आबाद हैं। 1 सदी नहीं, 2 सदी नहीं, 7 सदियों के, 700 साल की यहाँ के। आप कैसे यहाँ पे बसने वाले लोगों को कैसे उनकी शनाख्त से महरूम कर सकते हैं? कैसे उनकी ज़मीनों से जो उनकी माईशत का ज़रिया है, जिनसे उनके एहसासात जुड़े हुए हैं, इनके आबा व अजदाद की मोहब्बतें जुड़ी हुई हैं, आप उन लोगों को कैसे इससे महरूम कर सकते हैं? मां चांदशेर जो छो काठोड़ जो रवासी आहियां। मुंहिंजी पंहिंजी ज़मीन बैरिया टाउन में अची, जेकी 2018 में कब्ज़ो बैरिया टाउन करे चुकियो। ज़बरदस्ती 3 साल लॻे हिन सां जिदोजहद मुंहिंजी जारी। हुन में मूं ते रोज़ फायरियूं कूड़ियूं कटियूं वयूं। जेको सो इहो मूं ते तशदुद कंदो। असां जेके ॿाहिरि हूंदासीं, वेंदा हुआसीं। घणी ज़मीन आहे हींअर ताईं तोखे मिली आहे या उन ते कब्ज़ो थी चुको? बिल्कुलु मुंहिंजी न मूंखे मिली आहे, मुंहिंजे ते कब्ज़ो थी चुको आहे। मूंखे को बि न मुआवज़ो ॾिनो वियो आहे, न मां वरितो आहे, न अहिड़ी का ॻाल्हि
कंट्रोल थी ज़बरदस्ती सिर्फ़ु कब्ज़ा इहो करे पियो सभिनी उन खां बाद में कमाल खान ॻोठ जो थियो ते जेकी चढ़ाई थी हुई 7 मई ते जुमे जे ॾींहुं रमज़ान मां रोज़े जी हालत में हुअसां भेरा टाउन आयो जॾहिं असां उनखे रोकण जी कोशिशि कई त उन तशद्दुद कयो जेको सो मूंखे तशद्दुद करे रुमाल बनाए बेहोशी जी हालत में मूंखे भेरा टाउन में घुमाईंदो रहियो उन खां बाद में मूंखे जेको जी तबियत सही न हुजण जे करे मूंखे इन थाणे ते जेको पहुचायो उते मूं ते ई तशद्दुद मूं ते करे मूं ते एफआईआर दर्ज कराइण जी इन भेरा टाउन कोशिशि कई हुई उन खां बाद में मूंखे पंहिंजे क़यादत पंहिंजी अवामी एडजेंस राइट्स अलायंस पार्टी जा कुझु माण्हू हुआ कुझु मुंहिंजा जोखिया हुआ उन्हनि मूंखे खणी उते जेको सो तमामु बिरादरियूं हुयूं उन्हनि मूंखे हॉस्पिटल पहुचायो उन खां बाद ॿिए ॾींहुं जीअं शायदि बहितर थी आहे एफआईआर दर्ज थी एफआईआर दर्ज थियण में मुदई जानशर जोखियो थियो ऐं पाण मुंहिंजो मुतालबो इहो आहे त हीउ भेरिया टाउन आहे इहो रोज़ ॻोठनि ते चढ़ाई करे थो इन ते एॾी हेवी मशीनरी आहे जो इहो मिंटनि में जेको सो कब्ज़ो करे वञे थो ॻोठ बि मसमार करण में देरि न लॻाए पियो न कब्रिस्तान छॾे पियो इहो ॾाढो ज़रूर हिनखे रोकियो वञे। नाज़रीन आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में शरीक सिंधई बलोचिस्तान के कौम परस्त पार्टियुनि जे अॻवाननि सिविल सोसाइटी के नुमाइंदनि सहाफ़ियनि तोड़े लेखक अदीबनि शाइरनि जो चवणु हो त बहिरा टाउन मनसूबो सिंध दुश्मन मनसूबो आहे ऐं इन मनसूबे पारां बहिरा टाउन इंतज़ामिया पारां जेके सिंध जे क़दीम वसंदियूं ऐं ॻोठाणनि सां जेके जारी नाइंसाफ़ियूं आहिनि उहे नाइंसाफ़ियूं बंदि थियण ताईं हीअ जदोजहद जेका आहे उहा जारी रखणी पवंदी ऐं सिंध जा जेके क़दीम सिंधी ॻोठ ऐं क़दीम सिंधी वसंदियूं आहिनि उन्हनि खे बचाइणो पवंदो इन ते अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ईंदड़ प्रोग्राम ते पंहिंजे मेज़बान शबीर लाशारी खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़।